अस्सलाम वालेकुम दोस्तों, ख़ुशि हूंदो, तबियत सही हूंदी। दोस्तों, पुराणे ज़माने में माण्हुनि जो एतमाद हूंदो हिक ॿिए ते, ऐं एॾो माण्हू पुख़्ता ऐं ताक़तवर हूंदा तो जेको इरादो कंदा त हुन ते अटल रहंदा। हीअ कहाणी मूं ॿुधी, पंहिंजे दोस्तनि सां शेयर कयूं। हिकिड़ो बादशाह हो, उहो वञे पियो सफ़र ते, माना कंहिं ॿी सल्तनत में कंहिं बादशाह सां मिलणु वञे पियो रस्ते में हितां कंहिं जबलनि खां हिन जो गुज़र थियो त ॾिठईं त हुते हिकिड़ो नंढिड़ो ॻोठु आहे ऐं हुते हिकिड़ी माई हुई, उहा ॿकरियूं बि वीचारे। हीअ जो हुतां लंघियो अचो त ॾिठईं त माई ॿकरियूं बि वीचारे, पर उहा एॾी ख़ूबसूरत आहे, एॾी हसीन आहे जो हिन बादशाह खे वणी वई। बादशाह जी माना शादी न थियल, उहो कुंवारो हो, त बादशाह हुनखे चयो त पंहिंजी जेके गॾु हुयसि हुननि खे चई त बीहो हुजे। हू उते रुकिया ऐं हुन माई खे, हुन माण्हू खे चयो त हिन माई खे हेॾे वठी अचो मुड़ी। सो हुन माई खे बादशाह जा माण्हू वठी आया, हुनखे चई त तुंहिंजी शादी थियल आहे? त माई चयसि त न, मुंहिंजी शादी बिल्कुलु न आहे थियल। चईसि त मां बादशाह आहियां हिन इलाइक़े जो, सो मुंहिंजी शादी न थियल आहे। मां हितां लंघियुमि, तूं मूंखे ॾाढी ख़ूबसूरत वणी वई, सो मां जेकॾहिं तोसां शादी करणु थो चाहियां, जेकॾहिं तूं मूंसां शादी कंदीअ, शादी करणु चाहीं त हाज़िर आहे। मुंहिंजी मङणी थियल आहे, ऐं असांजी माना इहो हूंदो आहे त जंहिंसां हिकिड़ो दफ़ो मङणी थी वई, तय थी वई, शादी थी वई, त हुन सां ई शादी कंदा मूंसां। त ॿिए कंहिं माण्हूअ सां, पोइ भले छा बि थी पए, भले बादशाह हुजे या केरु बि हुजे, असां हुन सां पंहिंजो नातो नथा रखी सघूं, शादी नथा करे सघूं। ॿिए माण्हू जेको असांजे जेको मर्द नाले थी ईंदो आहे असांजे ख़ानदान में, इहो आहे त बसि उहो ई अॼु असां पीछा जे नायूं कंदियूं माना मायूं। हुन चयो त अच्छा इहा ॻाल्हि आहे? चईसि त हा। चईसि त ठीकु आहे, पोइ मां बि बादशाह हुआं, असांजे बि माना ख़ानदान में इहो हूंदो आहे, जेका माई अगरि कंहिं माण्हू खे वणी वई त उन सां ई शादी कंदा आहियूं। जेकॾहिं उहा शादी न कंदी आहे माई, त पोइ असां बि शादी सॼी उमिरि न आहियूं कंदा। हुनखे चयईं त जेको आहे सो माना जेकॾहिं तुंहिंजी शादी थिए ऐं पंहिंजे मुड़ुस खे तूं ॿुधाइजांइ, जेकॾहिं तोखे मोकल हुजे। अलाह उहो बादशाह माना वक़्तु गुज़रंदो रहियो, उहो बादशाह हिन इंतज़ार में वेठो रहियो त लाज़मी माना उहा मूं वटि ईंदी, मां हुन सां शादी कंदुमि। जेकॾहिं उहा न ईंदी त मां शादी बिल्कुलु न कंदुमि, छो त असांजे ख़ानदान में इहो ई आहे त माना जेका माई वणी वई त हुन सां शादी कंदासीं, ॿी सां न कंदासीं। आख़िरकार उहे ॾींहुं वेझो आहे, जेका ॿकरियुनि वारी, त हुनजी शादी थियण वारी, हुन राति शादी हुनजी थी, त हुन पंहिंजे मुड़ुस खे चयो त ॻाल्हि इहा हुआ त हिकिड़ो बादशाह हो वक़्त जो, उहो अॼु मूंसां मुंहिंजे अॻियां लंघियो, त हुन मूंखे चयो त मूंसां शादी कर। मां हुनखे चयो त मां तो शादी नथी करे सघां, त असांजे ख़ानदान में इहो हूंदो आहे त असां जंहिंसां शादी कंदा आहियूं तय थियल हूंदी आहे, हुन सां शादी असां नथा करे सघूं, न कंदियूं असां। जेकॾहिं तूं मूंखे मोकल ॾी त मां उहा माई उतां निकिती, अचे पई त वाट ते हिकिड़ो हुनखे चोर मिलियसि, त हुन चयोसि काॾे थी वञी? उहो चोर हुते वाट ते बीठा रहिया, उहा माई हुन बादशाह वटि वई, त बादशाह जो अंदरि खड़काईं त वज़ीर ऐं ॿाहिरि निकिरी आया, त हुनखे चई त भई हीअ ॻाल्हि आहे, मां बादशाह सां वचन कयो। हुननि वञी बादशाह खे ॿुधाई, बादशाह चयो त फौरन हिन माई खे वठी अचो हेॾे। हाणे अधु राति जो हुन बादशाह वटि जो वई, त बादशाह हिनखे ॾिसी ऐं हैरान थी वियो। बादशाह चयो त तुंहिंजे मुड़ुस तोखे माना हिते अचण जी इजाज़त ॾिनी? चईसि त हा। मां हुनखे सॼी ॻाल्हि ॿुधाई त ईअं ई ॻाल्हि ई चयो तो। हुन चयो त जेकॾहिं तुंहिंजे मुड़ुस में एतिरी हिमत आहे, एॾो तुंहिंजे मथां एतबार आहे हुनजो, चईसि त पोइ तूं मुंहिंजी अॼु खां वठी पोइ तूं मुंहिंजी भेण हुई। एतिरो बेग़ैरत मां बि न आहियां जो मां तोमें हथु विझां। जेकॾहिं तुंहिंजे मुड़ुस एतिरो एतबार करे तुंहिंजो माना तुंहिंजे मथां मूंसां मिलण आई, त पोइ तूं अॼु खां मुंहिंजी भेण हुई। घुर तूं छा थी घुरीं, तोखे छा खपे? त हुन चयोसि त मूंखे कुझु कोन खपे। त ठीकु आहे, पोइ हुन हुतां कुझु सोन वग़ैरह कुझु हुनजा पैसा बादशाह जेको हुनखे इनाम ॾिनो, त उहो हुन तां खईं आई। वापसी में आई त उहो साॻियो चोर हुनजे वाट ते बीठा, त हुननि चोरनि चयोसि त बादशाह सां मिली आई।
चईंसि त हा। चईंसि पोइ बादशाह तोखे छा कयो? चईंसि त मूंखे बादशाह कुझु बि न कयो ऐं बादशाह चयो जेकॾहिं तुंहिंजे मुड़ुस में एतिरी हिमत ऐं एतिरी ताक़त ई ऐं तोखे हिते छॾियईं त मुंहिंजो हुनखे सलाम आहे। ऐं जेकॾहिं मां एतिरो बेग़ैरत न आहियां जो मां तो में हथु विझां, अॼु खां पोइ तूं मुंहिंजी न भेण ऐं मूंखे ई इनाम ॾिना अथई त पंहिंजे मुड़ुस खे हुनजी अञा तो मां इहे जेके आहिनि पैसा ई इनाम मिलिया आहिनि जो माना मूंखे सोना ज़ेवरात ऐं इहे पैसा तो मां इहे अॼु खां पोइ ॾींदुमि, मां इहे तोखे ॾियां थी, चोर खे चई। त चोर हिन जी स्टोरी ॿुधी ऐं चोर हैरान थी वियो। चोर चयसि त अच्छा माना बादशाह तोखे कुझु बि न कयो? चईसि न। त चोर चयसि त पोइ एतिरो बेग़ैरत मां बि न आहियां जो मां तोखां ई पैसा ऐं इनाम तुंहिंजो वठां। इन जो असुलु हक़दारु तुंहिंजो मुड़ुसु आहे। सो सचा वाक़िया हूंदा, सचियूं कहाणियूं हूंदियूं। सो इहा स्टोरी ॿुधी त मां चयो दोस्तनि सां शेयर कयूं। इंशा अल्लाह वधीक नए टॉपिक सां ॿिए दफ़े नए टॉपिक में तव्हां सां मिलंदासीं। तेसिताईं इजाज़त ॾियो। अल्लाह हाफ़िज़। अस्सलामु अलैकुम।